ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चयो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 23 अध्याय जे पहिरें भाग में ॾिठो त हिकु दफ़ो श्री श्याम सुंदर जी वन में ग्वाल बालन सां गॾु गायूं चारे रहिया हुआ। तॾहिं ग्वालनि चयो त हे श्याम सुंदर, अॼु भोजन खाइण खां पोइ बि ॾाढी बुख लॻी रही आहे। तॾहिं कन्हैये चयो त साम्हूं जितां तव्हांखे धूं नज़र अचे पियो उते वञो। कुझु चोॿा मथुरा जा उते यज्ञ हवन करे रहिया हूंदा, उन्हनि खां मुंहिंजे ऐं बलराम जे नाले ते भोजन घुरिजो। ग्वालनि ॿालनि वञी ईअं कयो, लेकिन बेइज़ता थी उतां खां मोटिया। तंहिं बाद वरी श्याम सुंदर जी आज्ञा सां उन्हनि चोॿनि जी स्त्रीअ खां वञी कृष्ण ऐं बलराम जे नाले ते भोजन घुरियाऊं। जेको ॿुधी उहे सभई स्त्रियूं ॾाढियूं प्रसन्न थियूं ऐं भोजन मेवा मिठाइयूं पकवान खणी श्री श्याम सुंदर ॾांहुं हलण लॻियूं। रस्ते में उन्हनि मां हिकिड़ी स्त्रीअ खे उन जे मुड़ुसु पकिड़े छॾियो ऐं वापसि घर वठी वञी उन खे बंदि करे छॾियो। जंहिं जे शोक में हुन स्त्री पंहिंजा प्राण त्यागे ॿियनि सभिनी स्त्रियुनि खां अॻु वञी श्री श्याम सुंदर सां मिली। सभई चयो जय श्री हरि। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 23 अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं। श्री सुखदेव जी चवनि था, हे राजा, जॾहिं पोयां उहे सभई स्त्रियूं ॾाढे प्रेम सां भोजन खणी जिते श्री कृष्ण हिकिड़े वण जे छांव में हिकिड़े संगतीअ जे कुल्हे ते हथ रखी कमल जो गुल हथ में खणी बीठो हो, उते वञी पहुतियूं ऐं उन जा चरण चुमी भोजन जूं थालियूं साम्हूं रखियूं ऐं उन मोहिणी मूरत खे ॾिसी ख़ुशि थी पाण में चवण लॻियूं, ही नंदलाल आहे, जंहिं जी वॾाई असां हमेशह ॿुधी ध्यानु कयूं थियूं। हींअर असांजो भाॻ जाॻियो जो उन जो दर्शन मिलियो। हींअर संदसि चंद्रमुख जी थधाई सां पंहिंजियूं अखियूं ठारियूं ऐं संसार में जन्म वठणु सफलो बणायूं। हे राजा परीक्षित, श्री कृष्ण जी कृपा सां उन्हनि खे उन वक़्तु दिव्य दृष्टि मिली वई। तॾहिं उन्हनि श्री कृष्ण खे पूर्ण ब्रह्म ॼाणी हथ जोड़े वेनती कही, हे दीनानाथ, तव्हां जी कृपा खां सवाइ तव्हां जे हिन मोहिणी मूर्त जो दर्शन कंहिंखे नथो मिले। ख़बर न आहे कहिड़नि जन्मनि जा पुण्य असांजा सहाय थिया आहिनि जो अव्हां जो दर्शन मिलियो आहे ऐं घणनि ई जन्मनि जा पाप दूर थी विया आहिनि। असांजा पति पंहिंजे अज्ञान ऐं अपमान सां संसारी माया मोह में ॿुॾी अहिड़ा अंधा थी रहिया आहिनि जो जंहिं जे नाले ते सभई माण्हू यज्ञ वग़ैरह कनि था, तंहिं जे नाले ते हिननि घुरण ते बि भोजन न ॾिनो। तन ऐं धन उहो उत्तम आहे जो तव्हां जे कमु अचे। जेके माण्हू मनुष्य जनम पाए अव्हां जी भक्ति ऐं शेवा नथा कनि, तिन जो जनम अजायो आहे। यज्ञ तप ऐं दान इहो चङो आहे जंहिं में तव्हां जो नालो अचे।
ऐं यज्ञ तप ऐं ध्यानु उहो चङो आहे जंहिं में तव्हांजो नालो अचे। जो जन मन वचन सां करे माखन प्रभ की प्रीत, चारई पदार्थ ॾे तंहिं पाप दुख हर लीत। प्यारा भक्तऊं, प्रेम ऐं भक्ति भरियल इहा स्तुति ॿुधी श्री कृष्ण चयो, मां नंद मेहर जो पुटु आहियां। तव्हीं ब्रह्मणियूं थी मूंखे दंडवत न करियो, उन में मूंखे पाप लॻंदो। जेके माण्हू ब्राह्मणनि ऐं उन्हनि जी स्त्रियुनि खां पंहिंजो कमकार ऐं शेवा टेल कराइनि था, से संसार में कुझु बि वॾाई न पाए पाप जा भागी थियनि था। तव्हां मूंखे बुखियो ॼाणी महिरबानी करे बन में अची भोॼन ॾिनो, मां उन जी अयूज़ तव्हांखे छा ॾियां। बिंद्राबन मुंहिंजो घर हितां परे आहे। जे मां पंहिंजे घर हुजां हा त पुॼंदे आहर तव्हांजो आदर सत्कार करियां हा। हिते मूंखां तव्हांजी कुझु शेवा थी कान सघी आहे। उन ॻाल्हि जो पछताओ मुंहिंजे मन में रहिजी वियो आहे। तव्हांखे हिते आई घणी देरि थी चुकी आहे, सो तव्हां हाणे पंहिंजे घर वञो। तव्हांजा पति तव्हांजी वाट निहारींदा हूंदा, छो जो स्त्री अधु शरीर थिए थी। तव्हांजे वञण खां सवाइ देवताऊं यज्ञ ऐं हवम वग़ैरह ब्राह्मणनि जो क़बूल न कंदा। प्यारा भक्तऊं, इहा ॻाल्हि ॿुधी ब्राह्मणियनि चयो, हे श्री कृष्ण, हींअर तव्हांजे दर्शन करण ऐं चरण कमलनि जी भक्ति ऐं प्रीत रखण सां संसारी माया मोह असांजो छॾे वियो। हींअर असांखे घर ॿार ऐं कुटुंब परिवार जो कुझु बि मोह न रहियो आहे। तंहिंखां सवाइ असां पंहिंजे पतियुनि ऐं ॿियनि जी आज्ञा जो उल्लंघन करे तव्हांजे चरणनि जो दर्शन करणु आहियूं। हाणे जेकॾहिं हू असांखे घर में रहण न ॾींदा त असां केॾांहुं वेंदियूंसीं। तंहिं करे असांखे पंहिंजे चरणनि में रहण ॾियो त तव्हांजी शेवा टेल करे पंहिंजो परलोक सुधारियूं। ऐं हे महाप्रभु, हिकिड़ी स्त्री तव्हांजे दर्शन जी इच्छा सां असां सां गॾु आई थे, पर उनखे संदसि पति ज़बरदस्ती जले वाट मां मोटाए वठी वियो। ख़बर न आहे त उन जी कहिड़ी हालत थी। इहा ॻाल्हि ॿुधी श्री कृष्ण खिली उन स्त्रीअ जी सूरत ॾेखारे चयो त ॾिसो, ही तव्हां सभिनी खां अॻु मूं वटि आई आहे। जेको परमेश्वर सां प्रीत रखे थो सो कॾहिं बि नास नथो थिए। सभई चयो जय श्री हरि। हे राजा, उन स्त्रीअ खे श्री कृष्ण जी शेवा में ॾिसी सभिनी खे अजब लॻो। वरी सभिनी स्त्रियनि श्री कृष्ण खे चयो, हे श्याम सुंदर, तव्हां अर्थ धर्म काम ऐं मोक्ष चई पदार्थनि जे ॾियण वारा आहियो। असांखे पंहिंजे चरणनि खां परे न करियो। इहो ॿुधी श्री कृष्ण चयो, ॿुधो, तव्हीं परमेश्वर जे प्रेम में मगन आहियो, पर गृहस्थीअ खे सभु कम वेद मूजिबि करणु घुरिजनि। वेद ऐं शास्त्र में ईअं लिखियलु आहे त जा स्त्री पंहिंजे पतीअ खे परमेश्वर ॼाणी उन जो हुकुम मञे थी ऐं ॿिए पुरुष खे पाप जी नज़र सां नथी ॾिसे, अहिड़ी पतिव्रता स्त्रीअ खे जोगी ऐं सन्यासीअ खां वधीक ॼाणणु घुरिजे। अन वध निश्चय करे जा नारी मन मां चार पदार्थ सा लहे तंहिं में सिंसो ना। प्यारा भक्तऊं, श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 23 अध्याय जो ॿियो भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।